हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। हिकु धनी पुरुष हुओ जंहिं वटि बिल्कुलु काफ़ी धन पदार्थ हुओ, पर हू अञा तृप्त न हुओ। धन पुण्य करण त परे रहियो, अञा वधीक मिलण जी लालच लॻियल हुयुसि। हिकु सिद्ध पुरुष संदसि शहर में आयो। लालच वस थी हुनजी शेवा कयई ऐं जॾहिं ख़ुशि थी हुन चयसि त का कामना हुजे त गुरु चयई त जंहिं शइ खे आउं हथु लाहियां उहा सोनी थी पवे। महात्मा चयसि त भाई उन मां छा वठंदे, तोखे धन पदार्थ को घटि त कोन आहे, ॿियो कुझु परमार्थ जो पदार्थ घुर। तुंहिंजी प्रारब्ध में जा आहे सा त तोखे ज़रूर पे मिलंदी। त लालच बिल्कुलु न रख, पर हू हठु त न वठो। महात्मा बि संदसि जेकी न घुरी उन मूजिबि वर ॾिनसि, पोइ हलियो वियो। हुन पुरुष जी हिकु कन्या हुई जंहिंखे हथ में हिकु गुड़ी हुई जंहिं सां पे रांदि कयई। हुन पुरुष उन गुड़ी खे हथ में खयो त हिकदमि सोनी थी पई। छोकिरी त हिकदमि रोअण लॻी त ही मुंहिंजी गुड़ी न आहे, मूंखे पंहिंजी गुड़ी ॾियो। आख़िर कन्या खे परचाइण लाइ हिंज में खयई, कच्छ में खयई त उहा बि सोन जी पुतली थी पई। मतिलबु त कपिड़नि खे हथु लॻाए त उहे बि सोन, खाधो हथ में खणे त इहो बि सोन थियो पए। सभु कुझु सोन ई सोन पियो थिए। बाक़ी हू खाए पीए छा, बुख मरण लॻो। सिद्ध पुरुष बि सम्झायो हुओ खणी त हू जल्द ई बुख मरंदो ऐं दुखी थींदो। सो ॾींहुं ॿिनि खां पोइ वरी महात्मा वटि आयो ऐं संदसि हाल ॾिसी खेसि चयईं त भॻवान जा नियम ठीकु आहिनि। जेकी जंहिं लाइ वाजिबी आहे, दुरुस्त आहे, सही आहे, उहो हू हुनखे ॾिए थो। ऐं मनुष्य लाइ लालच रखणु दुख पराइण आहे। हाणे बि को ॿियो वर घुर, प्रारब्ध तोखे ज़रूर पे मिलंदी। इन मञियो ऐं सुखी थी पियो। लालच इंसान खे किराए थी ऐं ॿुधी बि नास थी करे छॾे। ईश्वर जी राह में ई सभु पंहिंजी शक्ति लॻाइजे त पाण ई कृपा दृष्टि करे असांखे सभु कुझु ॾींदो। दुनिया बि भले माणिजे, पर जेके नित नेम शास्त्र में सत्संग, जप, ध्यान, दान, पुण्य जा चयल आहिनि उहे बि ज़रूरु कजनि। जेके परमात्मा जा भॼन ध्यान में रहनि था ऐं का बि फल जी ममता ऐं इच्छा नथा रखनि, उन्हनि जा बिगड़ियल व्यवहारी कारज बि पाण ई सुधरियो पवनि। मतिलबु त त्याग कर्मनि जो न करिणो आहे, पर कर्मनि जे फल ऐं ममता जो करिणो आहे। चो जय सियाराम। अगरि हीअ कथा तव्हांखे वणी आहे त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कयो। चो जय सियाराम।